नाज़रीन, ټنڈوالهيار शहर बाईपास जे सवे ॻोठनि में गुज़िरियल 10 कलाकनि खां बिजली बंदि आहे। कलाकनि जा कलाक बिजली जी बंदिश सबबि पाणी जो बहिरान पैदा थी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे नसीर शाह। जी नसीर, छा तफ़सील आहिनि? जीअं त नाज़रीन खे ॿुधायूं त ज़िले ټنڈوالهيار शहर थोरे ॿाहिराड़ी जा इलाइक़ा जंहिंमें तालको झंडोमरी, तालको चंबड़ ऐं तालको ټنڈوالهيار जा जेके ॿाहिराड़ी जा ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि जंहिंमें सवे ॻोठ नंढा वॾा ऐं शहर शामिल आहिनि। उन्हनि में गुज़िरियल सुबुह जो 9 वॻे खां वठी बिजली बंदि आहे। बिजली बंदि हुअण जे करे हिकु त गर्मी वधीक आहे, उन में माण्हू सख़्तु परेशान आहिनि। ॿियो पाणी जी खोट, मस्जिदुनि में पाणी विझो लाइ कोन्हे ऐं घरनि में पाणी पीअण लाइ कोन्हे। इहो वापदा वारनि जे तरफ़ां रोज़ जो मामूल थी वियो आहे। जॾहिं त वापदा अहलकारनि खां ऐं ऑफिसरनि खां पुछियो वञे थो त बिजली जी बंदिश जे हवाले सां तव्हां ॿुधायो त छो बिजली बंदि आहे, त उहे बार बार उन्हनि जो इहो जवाबु हुजे थो त या त तारूं टुटी वियूं आहिनि हलियो, या त फॉल्ट अची वियो आहे ग्रिड स्टेशन में, उन हवाले जे करे बिजली बंदि आहे। इन्हनि जो रोज़ानी जो मामूल इहो आहे। राति तोड़े ॾींहं 24 कलाकनि में 14 कलाक खां पोइ वधीक ज़िले ټنڈوالهيار में बिजली बंदि आहे, जंहिंजे करे आवाम सख़्तु परेशान आहे। ऐं हिकु त पाणीअ जो बहिरान आहे थी वियो हलियो आहे, ऐं ॿी गर्मी शदीद आहे। ऐं उन खां अलावा नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त ټنڈوالهيار में ज़रात जा जेके सवे ट्यूबवेल लॻल आहिनि, बिजली बंदि हुअण जे करे उहे सवे ट्यूबवेल बंदि आहिनि, जंहिंजे करे पोखियल फसल ऐं उहे सुकी तबाह थी रहिया आहिनि ऐं आवाम सख़्तु परेशान आहे। हुकूमत खे घुरिजे त इन जे हवाले सां को नोटिस वरितो वञे। जी नसीर, जी महिरबानी।